अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। खाना साईं छा हाल वाला? खैर खैर अल्हम्दुलिल्लाह। ॿियो ख़ैरात बि सही आहे। हां खाना महिमान आया न, हां किलो मुर्गी ॾे पोइ तकड़ में ॾे असांखे। महिमाननि तकड़ान वेंदा यार। पैसा रोक वरतो मैं आगे भी मुझा रहल थी। सरकारी मुलाज़िम ऐं पगारां थींदियूं आहिनि पहिरीं तारीख़। भाड़े जो कमु आहे, कुझु ख़्यालु करे। न ॾींदो मां, बस मां न कहीं आगे भी तोड़े रहल आहिनि। महीनो थियो थी हिन पहिरीं ते पगार मिले मूंखे ॾिने पैसा। जो रुपयो बि न खरदो खान न साईं मोतबर माण्हू आहे, तो में उमेद रखी ईंदा। हाणे ॿेरे ते वञूं असां, ॾिस बड़े कढी ॾे जल्दी कर, महिमाननि परे आहे वेंदा। चङड़ियूं चङड़ियूं बूटियूं ॾिजांइ। उस्ताद तुंहिंजा हाणे मूंखे टोटल पैसा घणा ॾिया हिसाब त ॿुधाए न। ॾेवणा आहिनि बाबा असांखे बि। तोड़े हुया साईं 1500 अॻे 300 रुपया हेठि माना 1800। 1800 अच्छा माना 1800 था तुंहिंजा। हा माना 1800। हाणे ॻाल्हि ॿुध मुंहिंजी। हा हाणे तूं ॾे मूंखे 200 रुपया रोक। खुलियल पैसा आहिनि, विसरी वेंदा तोखां बि मूंखां बि। हा हा असां ऐं इज़त वारा माण्हू बाबा, असांखे न कंहिंजो हक़ु खपे न कंहिंसां असां नाजाइज़ी कंदासीं। तूं पाण बचड़ी वाला रोज़ी करे थो, तूं 200 ॾे मूंखे, तुंहिंजा 2000 ॿधा थिया मारे साफ़ी साफ़ 2000। ठीकु आहे? अलाह मालिक जीअं पगार तोखे 2000 जी मां पंहिंजा रोक ॾींदुमि। हाणे 200 ॾिया माना पैसनि जी बाक़ी पारत साईं हाणे मां तो ग़रीब जो हक़ु खाईंदुमि दुनिया छॾे। अलाह जो मूंखे गंजा मूंखे कहिड़ी तकलीफ़ आहे। मौला ख़ुशि कंदी, अलाह साईं हयात ॾींदी। यार तूं मुतबर दोस्त आहे, मिड़े वक़्त में पकड़े त वॾी ॻाल्हि इहा ई आहे। अलाह ठीकु आहे। हाणे मुंहिंजा महिमान वेठा आहिनि, बस मां वधीक न चाहियां, बस मुंहिंजे पैसनि जी पारत। मां न कंहिंजो हक़ु खाईंदो आहियां, न कंहिंखे हक़ु छॾींदो आहियां। इंजॉय कर तोखे पैसा रो करींदुमि, तोखे पैसा। परेशान छो थो थिए चेरिया?